अस्सलामुअलैकुम। अॼु जे हिन वीडियो जो उनवान आहे इल्म तबई जो तारुफ़ इंट्रोडक्शन टू फिज़िक्स। रब पाक हिन काइनात खे अरबें साल अॻु कुन जे हुक्म सां ख़ल्क़ कयो हो। द होली लॉर्ड क्रिएटेड दिस यूनिवर्स बिलियंस ऑफ ईयर्स अगो बाय द ऑर्डर ऑफ कुन। ऐं इहा वजूद में आई एंड इट केम इनटू एग्ज़िस्टेंस। उन खां पोइ काइनात जे कम खे बरक़रार रखण लाइ उन में अहिड़ा क़ानून ऐं क़ाइदा शामिल कया जिन खे फितरत जा क़ानून चयो वञे थो, जेकी बज़ाहिर इंसानियत खां ओझल ऐं हिक क़िस्म जो राज़ आहिनि। धरती समेत असांजो शमसी निज़ाम हिन काइनात जो नंढिड़ो भाङो आहे जेको मादे जो ठहियलु आहे, तंहिं करे उन खे तबई दुनिया चइजे थो। सॼे संसार में इंसान ख़ुदा जी बहितरीन तख़लीक़ आहे ऐं खेसि तमामु बहितरीन सलाहियतूं ॾिनियूं वयूं आहिनि जिन मां फितरत जे क़ानूननि जी दरियाफ़्त पिणु हिकु आहे। इंसान फितरी तौर ते सिखण जो शौक़ीन आहे। हू जॾहिं चौधारी अख फेराए थो त केतिरियूं ई अजीब शयूं नज़र अचनि थियूं। हू आसमान में ककरनि जो फेरियूं, गोड़ या टका, बिजलीअ जो चमकारो ऐं मींहं जो वसकारो ॾिसे थो त कुझु ॾींहं खां पोइ साॻी ख़ुश्क ज़मीन जे मथाशिरे ते नंढड़ा नंढड़ा गाह फुटंदे नज़र अचनि था। हू ॾिसे थो त केतिरा ई अहिड़ा जिस्म आहिनि जेके बाहि में ॿरनि था त कनि ते बाहि जो असर ई नथो थिए। बाहि जी गर्मी शयुनि खे साड़े उन्हनि जी माहियत ई मिटाए छॾे थी। कुझु मादा सख़्त हालत में, कुझु पाणियाठ त के वरी गैस जी सूरत में मौजूदु आहिनि। हिन क़िस्म जा मुशाहिदा इंसान जे ज़हन में सवाल उथारनि था। तंहिं करे हू ख़बर थो रखणु चाहे थो त ककर किथे ऐं कीअं ठहिया आहिनि, उन्हनि में खिवण छो थी चमके, उहा कहिड़ी तरह पैदा थिए थी, के मादा बाहि में ॿरनि था त के छो नथा ॿरनि। गर्मीअ जी माहियत छा आहे, उहा कहिड़ी तरह पैदा थिए थी, मादो धार ख़ासियतुनि में छो थो मिले। अहिड़े क़िस्म जा सवाल जवाब ॻोल्हण जे लाइ उकसाइनि था। इल्म तबई या फिज़िक्स साइंस जी उहा शाख़ आहे जेका इंसान खे हिननि सवालनि जा जवाब ॻोल्हण में मदद करे थी। हीअ वीडियो पसंदि आई त लाइक कंदा ऐं जेकॾहिं वधीक पसंदि आयो त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा। पर जॾहिं को सवाल आहे त कमेंट ज़रूरु कंदा ऐं अहिड़ा मालूमाती वीडियो ॾिसण जे लाइ सब्सक्राइब ज़रूरी कंदा।